ऐं असां जी वॾी महिरबानी सर। ऐं असां हिते लास्ट टाइम हिकिड़ो प्रोग्राम स्टार्ट कयोसीं सिंध क्रिकेट लेवल सां, जंहिंमें असांजा जेके 6 डिवीज़न हुआ सिंध जा, उन जे नाले सां असां टीमूं ठाहियूंसीं। हींअर फेवर में असां ॿीहर अनाउंस कयो आहे। उनजे बारे में थोरो ॿुधायो त असांजे जेके सिंधी प्लेयर खे मोटिवेशन कीअं मिले, उहे हिते अॻियां अची कीअं सिंध जी क्रिकेट लीग खां अॻियां अची करे यूए जी टीम में सिलेक्ट थियनि, उन्हनि खे छा करणु घुरिजे? क़ौम, वतन, माण्हू, आवाम, उन्हनि लाइ जिते रोज़गार ज़रूरी आहे, जिते उन्हनि लाइ पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ सियासी जिदोजहद ज़रूरी आहे, जिते उन्हनि लाइ इल्मु ज़रूरी आहे, जिते उन्हनि लाइ साइंस ज़रूरी आहे, गवर्नेंस ज़रूरी आहे, ओतिरी ज़रूरत आहे इंटरटेनमेंट जी, मज़े जी, स्पोर्ट्स जी, एडवेंचर्स जी, एक्सरसाइज़ जी, वर्कआउट जी। क़ौम खे रुॻो वेठो बोड़ खाए, मानी खाए, माण्हू वेठो जेको कपिड़ा पाए इस्त्री करे, माण्हू वेठो घुमे ऐं माण्हू वेठो करे स्कूल पियो वञे, कॉलेज पियो वञे, फिज़िकल फिटनेस हुजे ई न। माण्हू जी फिटनेस हुजे, ज़हनी फिटनेस हुजे, पर फिज़िकली फिट ई न हुजे, मज़ो ई न ईंदो हुजे फिज़िकल एक्टिविटीज़ में, हंध ते वेठो हुजे, लेटियो पियो हुजे, सुतो पियो हुजे, उहा क़ौम तरक़ी कोन करे सघंदी। तंहिंजे करे हिकिड़े हेल्दी माइंड लाइ हिकिड़ी हेल्दी बॉडी ज़रूरी आहे, ऐं हेल्दी बॉडी लाइ, हेल्दी माइंड लाइ स्पोर्ट्स, एक्सरसाइज़, फिज़िकल एक्टिविटी ज़रूरी आहे। ऐं तव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि त तव्हां इहा सिंध क्रिकेट लीग जो आगाज़ कयो आहे, 6 डिवीजन्स ते 6 टीमूं ठाहियूं अथव, ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी, मूंखे इहा नई आइडिया लॻी। हूअं आउं हींअर थकल हुअसि, सुबुह खां एक्टिविटीज़ हुयूं हुते दुबई में, सो मूं सोचियो पियो त हाणे वञी ऐं कुझु देरि रेस्ट कयां, सुम्हां। ऐं तंहिंजे करे तव्हां जेॾी महिल चयो त मूं चयो हाणे वरी साईं ॻाल्हाए थो मूंखां कंहिं अहिड़े इशू ते जिन ते रोज़ु ॻाल्हाईंदा आहियूं, पर जॾहिं तव्हां चयो त क्रिकेट ते ॻाल्हाइणो आहे त मूंखे ॾाढो मज़ो आयो। ऐं क्रिकेट में असांजो साह आहे। आउं क्रिकेट जी कंहिं ज़माने में जेको हिस्ट्री पढ़ंदो हुउसि, डॉन ब्रेडमैन, गारफील्ड, गैरी सोबर्स, वॾो वेस्ट इंडीज़ जो सर जो ख़िताबु हुअसि, गारफील्ड, गैरी सोबर्स, डॉन ब्रेडमैन ऑस्ट्रेलिया जो। ऐं क्रिकेट ॾिसणु जुनून हो असांजो। ऐं जेको वर्ल्ड कप थियो हो, पाकिस्तान खटियो हो, ॿियो जेको वर्ल्ड कप इंडिया खटियो हो, कंहिं ज़माने में वेस्ट इंडीज़ काली आंधी छायल हुई सॼी दुनिया ते, ऐं उनजो गोल्डन ग्रिनिच जॾहिं मैदान में लहंदो हो, ऐं डेस्मंड हैंस वेस्ट इंडीज़ जा ओपनर हूंदा, असीं सभु ईअं वात फाड़े वेठा ॾिसंदा हुआसीं। ऐं होॾां वरी कॾहिं कॾहिं गवास्कर सां श्रीकांत ईंदो हो, ऐं पोइ मिडिल ऑर्डर ते ईंदा हिकिड़ो विश्वापा गंडानाथ हूंदो हो, ऐं वेंगसरकर हूंदो हो, क्रिकेटर्स हूंदा। हेॾां पाण वटि ओपनर ईंदो हो मुदस्सर नज़र ऐं मोहसिन हसन ख़ान, 1 डाउन ते जावेद मियादाद, 2 डाउन ते ज़हीर अब्बास, ऐं वसीम बारी विकेट कीपर, इमरान ऐं सरफराज़ जी जोड़ी बॉलिंग में, ऐं स्पिनर अब्दुल कादिर, तौसीफ़, मुश्ताक। इन सॼे दौर इहो नौजवान खे ॻंढे करे ईंदो हो, उनखां कटिजी वियासीं। सिंध जे माण्हुनि खे रिप्रेज़ेंटेशन मिली कान। पाकिस्तान जी क्रिकेट टीम में सिंधियुनि खे खणनि ई कोन था, जेको खणनि था उनखे 12th मैन करे डोड़ाइनि वेठा ग्राउंड खां ॿाहिरि, टेप खणी अची, टोपी खणी अची, बैट छॾे अचे। तंहिंजे करे सिंधियुनि खे ट्रू रिप्रेज़ेंटेशन जेकॾहिं क्रिकेट में ॾियनि, ऐं पाकिस्तान जी टीम जेकॾहिं जेन्युअनली सभिनी जी थिए त ॾाढी ज़बरदस्त रिज़ल्ट मिलंदियूं। तव्हांखे मां माफ़ कटींदुमि, छा वजह आहे? पंहिंजा प्लेयर ॿ सिलेक्ट बि थिया, हिकु आया वञी, शर्जील खान आयो 4 आउट थियो। बायसनेस आहे। जीअं ॿियनि शोबनि में बि के हिकिड़ी दुर्जा, हिकिड़े सूबे या हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू हावी आहिनि, तीअं सिंधियुनि लाइ पाकिस्तान जे हुकुमराननि तइ कयो आहे त तव्हां रुॻो टिपा वेठा ॾियो, वोट वेठा ॾियो, मज़ूरी कयो, न तव्हांखे कारपोरेट सेक्टर में अचणु ॾींदासीं सिंधियुनि खे, न तव्हांखे स्पोर्ट्स में अचणु ॾींदासीं, न तव्हांखे फॉरेन अफेयर्स में अचणु ॾींदासीं। तव्हांजो कमु आहे बसि बदीन, शिकारपुर, लाड़काणो, कंदकोट वेठा लस्सी खपायो ऐं वेठा उते 11, 12, 15 ग्रेड जूं नौकरियूं कयो। तंहिंजे करे सिंध जो नौजवान हाणे उन्हनि बैरियर्स खे टोड़े पियो। स्पोर्ट्स में बायसनेस आहे, पार्शलिटी आहे। बोर्ड ऑफ जेको क्रिकेट कंट्रोलर आहिनि जो, उहो पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड PCCB, उहो बायसनेस आहे। तंहिंजे करे ही तव्हां ज़बरदस्त कमु कयो आहे। 6 डिवीजन्स जूं 6 टीमूं यूथ खेॾे ऐं उन्हनि जा मुक़ाबला थियनि। उन्हनि में वरी इहा टीम तव्हांजी सिंध विज़िट करे
ऐं उहा सभिनी डिवीजन में पंहिंजा मुक़ाबला करे इहे टीमूं जेके त चूंडियो जेके फाइनलिस्ट हुजनि ऐं उहे अचनि वरी उतां जा नौजवान हिते घुरायो। अच्छा सिंध में तमामु घणो क्रेज़ आहे, माना अहिड़ो को डिस्ट्रिक्ट डिवीज़न को असांजो ख़ाली कोन्हे जिते जा क्रिकेट जा सुठा सुठा प्लेयर इवन निकिरंदा हुजनि। हींअर बि अंडर 19, अंडर 16, अंडर 15 ॾिसो उन में पंहिंजो कोई हाईलाइट असांखे कोन थो मिले। खणनि ई कोन था न। सिंधी छोकिरियूं आहिनि क्रिकेटर मूंसां मिलियूं आहिनि। मूं शुरू कयो सिंध हॉल ऑफ मेरिट 2015 में, उते टैलेंट ॻोल्हे खणी ईंदा हुआसीं। सिंधी छोकिरियूं न्याणियूं, उन्हनि में ज़बरदस्त पोटेंशियल आहे क्रिकेट खेॾण जो। उहे खेॾनि थियूं, टेनिस खेॾनि थियूं, बैडमिंटन खेॾनि थियूं, स्क्वाश खेॾनि थियूं। उन्हनि खे अचणु नथा ॾियनि। मथां हिकिड़ी क्लिक वेठी आहे जेका सम्झे अची त सिंधी सब स्टैंडर्ड करे उन्हनि खे हलायो। ऐं रुॻो हिते कोन्हे, भारत में बि जेके सिंधी आहिनि उन्हनि खे अॻियां किथे था अचणु ॾियनि। भारत जा सिंधी चवनि था असांखे सूबो ठाहे ॾियो, असांखे चैनल ॾियो, असांखे मोकिया ॾियो। उन्हनि खे चवनि था तव्हीं बिज़नेसमैन आहियो, वञी बिज़नेस कयो। जेके रहनि था लोनावला में या जेके रहनि था उल्हासनगर में या थाणे में, जेके वेठा आहिनि उते अजमेर में गांधीधाम में ऐं उते वेठा उन्हनि खे बि चवंदा त कारोबारी माण्हू कारोबार वञी कयो। तव्हांखे सिविल सर्विसिस में मौक़ो कोन ॾींदासीं, तव्हांखे पॉलिटिक्स में मौक़ो कोन ॾींदासीं, तव्हांखे अचणु कोन ॾींदासीं। मथे तव्हांखे जेको राजस्थान जूं ज़मीनूं पियूं आहिनि, कच्छ भुज उते ठाहे उन्हनि खे ॾियनि न को लाइक़ु। चवंदा न, सिंधियुनि सां सॼी दुनिया में हशर इहो आहे, सिंधी माण्हू जे टैलेंट खे अॻिते वधणु नथो ॾिनो वञे। पाकिस्तान में सिंध जो माण्हू हाणे महिनत करे पियो, CSS में अचे पियो। पाकिस्तान जो माण्हू हाणे आस्ते आस्ते आर्म्ड फोर्सिस में अचे पियो, कॉर्पोरेट सेक्टर में अचे थो, पर स्पोर्ट्स में अञा बि हुनजो दरवाज़ो बंदि कयल आहे। हॉकी में, क्रिकेट में सिंध सॼो पोटेंशियल आहे। इवन तव्हां ॾिसो सिर्फ़ु कराची में हिकु स्टेडियम आहे, हैदराबाद नियाज़ स्टेडियम जॾहिं स्टार्ट थी हुई उनमें तव्हां बि हैदराबाद तव्हां ख़बर हो, उहो हलंदे हलंदे उनजे ग्राउंड खे तबाह थी वियो। PCB हालांकि रिकॉर्ड हो, पाक हैदराबाद जो ग्राउंड हो, उन 2 वर्ल्ड रिकॉर्ड कायमु कया आहिनि। सेकेंड विकेट जी पार्टनरशिप में डबल सेंचुरीज़ जावेद मियांदाद ऐं मुदस्सर नज़र जूं हैदराबाद जे ग्राउंड ते हुयूं, जिन ॿिन्ही को 400-500 रन्स कया हुआ। ॿिन्ही जूं डबल सेंचुरीज़ हुजनि हिकिड़ी मैच में, उहो हैदराबाद में रिकॉर्ड कायमु थियो। जलालुद्दीन पाकिस्तान जो बॉलर हो, उन हैट्रिक कई हुई हैदराबाद जे नियाज़ स्टेडियम में, हैट्रिक। तंहिंजे करे तमामु वॾा रिकॉर्ड्स आहिनि, पर उनखे अॻियां अचण ई कोन था ॾियनि। हींअर कहिड़ो आहे जेको ईंदो आहे बॉलर हिकिड़ो जेको 12 नंबर बॉलर करे डोड़ाईंदा आहिनि, अॻियां कोन अचणु ॾींदा आहिनि ऐं अचणु नथा ॾियनि। हाणे जी हिकु स्टेटमेंट आई PCB जे ख़िलाफ़, उन खां पोइ हुनखे थोरो लाइन था हटाए छॾियो। न अचण ई कोन ईंदा न, तव्हांखे अचण ई कोन ईंदा, तव्हांखे पंहिंजो रस्तो पाण ठाहिणो पवंदो। तंहिंजे भला ॿी ॻाल्हि आहे, हाणे वरी आउं ॻाल्हि कंदुसि और ताईं कटे न ॾिजो, चैनल वरी के ॻाल्हियूं कटिजी वञनि न। तंहिंजे करे हींअर इक़्तिदार कंहिं वटि आहे, ज़रदारी वटि आहे न। ज़रदारी केरु आहे? सिंधी आहे न। हाणे हिते तव्हां थोरो मुस्कुरायो। तंहिंजे करे उहो ज़रदारी सिंधी आहे, उहो ॿियनि पंहिंजनि हक़नि लाइ ॻाल्हाए थो। उहो छो कोन थो चए सिंध जे माण्हुनि खे स्पोर्ट्स में मौक़ा ॾियो? बिलावल छो कोन थो चए? ऐवान सदर में वेठा आहिनि। फेडरल मिनिस्टर एजाज़ खान चक्रा ॾेई चुको आहे। उहो शायदि 2-3 विज़िट बि करे आयो ॿाहिरां, जॾहिं PCB जो ICC टूर्नामेंट हुयो, उन खां कुझु कोन थियो। हा, कुझु कनि, कुझु थिए कोन थो, कुझु करणु चाहिनि कोन था। छा करणु चाहिनि सभु कुझु थी वेंदो। तंहिंजे करे सिंध जे माण्हूअ खे, नौजवान खे पाण अचिणो पवंदो। तंहिंजे करे मूंखे तव्हांजी ॻाल्हि पाण वणी। तव्हां रुॻो इहो कोन चयो त फलाणो हीअं कोन थो करे, फलाणो हीअं, तव्हां पाण इनिशिएटिव वठी छॾियो, पेशकदमी करे छॾी। इनखे खणो, इनखे मज़बूत बनायो। ऐं दुबई हेडक्वार्टर आहे हींअर सॼी दुनिया जो। अच्छा, तव्हां ॾिसणु चाहियो था असांजी जेके सिंध क्रिकेट लीग जी फाइनल शारजा स्टेडियम हुजे? That will be a wonderful opportunity for everyone. That will be an honor, a prestigious occasion. I would love to. हर सिंध जो माण्हू चाहींदो त हीअं ॾिसे सिंध जा नौजवान खेॾनि पिया, मेरिट ते, पंहिंजी टैलेंट ते, पंहिंजी एबिलिटी ते। जेकर तव्हां एबल आहियो, कॉम्पिटेंट आहियो, त स्काई इज़ द लिमिट। तव्हां हर शइ अचीव करे सघो था। तंहिंजे करे बेस्ट ऑफ लक एंड बेस्ट विशेस for all teams and for organizers and for those who have taken this initiative. ये अया साहब हुयो, अया साहब क्रिकेट जे बारे में नॉलेज साईं खे केतिरी आहे मूंखे एतिरो अंदाज़ो कोन हुयो। ऐं साईं खे अल्हम्दुलिल्लाह जहिड़े टॉपिक में विझो, साईं जा किताब खुलिया पिया आहिनि, पनियूं पढ़ंदा थो वञे। साईं खे माना करे न को विच में घबराइजे थो, न को साईं खां को लाइनूं मिस थियनि थियूं। शहरी में ॾिसो हींअर क्रिकेट मां अया साहब केतिरो ॻाल्हायो, मां इमेज कोन पियो करे सघां, मां सोचे बि कोन पियो सघां। इन जे लाइ अया साहब प्रमोट करे पियो, सिंध खे असांखे सपोर्ट बि करे पियो। थैंक यू सो मच। मेहनत सां तूं हक़ करे, काट पिच खे ज़ोर लॻाए, हक़ करे